समय ये कहानी आहे एक गनोख बकरार ऐं वज़ीर जी धीउ जी। उम्मीद था कयूं दोस्तो हीअ कहानी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट 50 डाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़े जा थिए बाहि ॿरे। कंहिं ज़माने में हिकु गज़नबी बादशाह हुकूमत कंदो हुयो। उहो पंहिंजे हिसाब सां एतिरो त हुनजो कानून सख़्तु हुयो जो बेअंदाज़। उहो चवंदो हुयो त आधी राति खां पोइ कंहिं नर पखीअ खे इजाज़त न आहे जो मुंहिंजी बादशाही में फेरी लॻाए। छो त बादशाह आधी राति खां पोइ पाण ख़ुदि चमड़ा पोश करे पंहिंजी बादशाही जो सैर सफ़र कंदो हुयो। कुदरतन मुंहिंजी अलाह जी उनजी बादशाही में हिकु गनोख बकरार रहंदो हुयो। उहो बकरार एॾो त ख़ूबसूरत हसीन हुयो, पर 24 कलाक वीचारो झंग में सॼो ॾींहुं बकरनि सां टंग हणंदो हुयो ऐं सुबुह जे पहर में पर डेली जे हिसाब सां बाज़ार में खीर ॾियणु वेंदो हुयो। ऐं जीअं रस्ते सां गुज़र सफ़र कंदो हुयो त उन रस्ते सां हिकु वज़ीर जी हवेली हुजे। डेली जे हिसाब सां बकरार जो अचणु वञणु हूंदो हुयो, पर बकरार त पंहिंजे हिसाब सां धुन में हूंदो हुयो ऐं गनोख बकरार हुनखे हर को सॾींदो हुयो। अञा सुबुह सां पंहिंजे हिसाब सां हेठि कंधु कयूं ऐं वेंदो वञे ऐं वरी मोटे ते बि हेठि कंधु कयूं अचे वञे। उन हवेलीअ ते मन हिकु ख़ूबसूरत हसीन धीउ उन वज़ीर जी रहंदी हुई। डेलीअ जे हिसाब सां सुबुह जे टाइम में मुल्क जो रौनक ॾिसंदी हुई ऐं इन हिसाब सां बीहंदी हुई। जॾहिं बि हीअ गनोख बकरार टपे त हीअ उनखे ॾिसे वेठी। हीअ मन केॾो ख़ूबसूरत बि हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां गुनगुनाईंदो बि वेंदो हुयो। हिन खे ॾिसी मन खे उहो खिलंदी बि हुई ऐं पंहिंजे हिसाब सां इबरत बि कंदी हुई। अदाई डेलीअ जे हिसाब सां ॾिसंदी हुई। ईअं कंदे कंदे वज़ीर जी धीउ जेकी हुई सो उन गनोख बकरार ते आशिक़ थी पई। कुदरतन हिकु ॼाड़े गनोख बकरार बि शहर ॾांहुं बाज़ार ॾांहुं जीअं मोटियो त उन बि अलाए कीअं कुदरतन उन हवेली जे तरफ़ लोणो वराए ॾिठो त मन हिन वज़ीर जी धीउ ते अखि पइजी वियसि। अदा ही झंग जो माण्हू, हिन त का शइ मन खे ॾिठी बि कोन हुजे। जीअं जो रन ते नज़र पियसि त बकरार जा मन खे ताक ई निकिरी विया गनोख जा। हिन ॾिठो त बणा अहिड़ी शइ। अदा गनोख पंहिंजे हिसाब सां हिन ते मस्तु थी पियो। अदा हूअ बि मन की वज़ीर जी धीउ बि हिन खे चाहिण लॻी ऐं पंहिंजे हिसाब सां अखियुनि अखियुनि सर मतिलबु अखियुनि जे इशारनि में हुननि पाण जे प्यार जो इज़हार कयो। एतिरे में गनोख बकरार चवणु लॻुसि त ए हुस्न जी राणी, अगरि जे तूं हेठि लही अचे त ॾाढा रूह रिहाण कयूं। एतिरे में हू चवणु लॻी, अगरि जे तूं मुंहिंजी मलात ते चढ़ी अचे ऐं मुंहिंजे कमरे ताणी अचे त सॼी राति उहे मुश्क जूं अतुर ऐं अंबीर हुजनि ऐं पंहिंजे हिसाब सां तूं ऐं मां गुलाब जे गुल जे सेज ते वेठा मुरकऊं। एतिरे में चवणु लॻसि, इहो भला कीअं थींदो? जा तूं अच जा मां अचां, इन जो कुझु न कुझु त करिणो पवंदो ई। एतिरे में चवणु लॻसि, अॼु राति तूं अचिजांइ, मां पंहिंजे हिसाब सां हितां नोड़ हेठि उछले रखंदमि ऐं तूं हुन नोड़ ते चढ़ी ऐं मूं ॾे हलियो अचिजांइ। पंहिंजे हिसाब सां ॾाढो चह चटो कंदासीं। अदा एतिरे में हुनखे कंहिं शइ ॾिठी कोन हुई गनोख बकरार ऐं पंहिंजे हिसाब सां इहे आजाम कयूं ऐं हीउ वेंदो रहियो। अदा सिधो सो पंहिंजे बकरनि जी वाड़ ते पुॻो। हिन खे मन खे सुख आराम फिटी वियो, छो त वज़ीर जी धीउ जो ॾिसी आयो हुजे। अदा यकदमि हिन खे इहा बि ख़बर हुई त मन की बादशाह जी बादशाही में आधी राति खां पोइ नर पखीअ खे इजाज़त न आहे, छो त बादशाह जो कानून सख़्तु आहे ऐं कानून थियल आहे। अदा पर हिन मोहबत जा गुल मतिलबु त मेड़े आयो हुजे, हाणे उनखे कीअं थो छॾे सघे। अदा गनोख बकरार तयारु थी वियो। जीअं सोमाणी थी मतिलबु त चेल सां जुती ॿधी ऐं गुथल गुतियांगे वाछा छिके ऐं रवानो थी पियो महल मतिलबु त बादशाही जे तरफ़। अदा हकीम होकारींदो ॾिठई त बणा सिधो सो कुंड ॾांहुं नोड़ लड़के थो पियो हिन जे इंतज़ार में। हिन सोचियो त बहरहाल हाणे त महबूब सां मुलाक़ात त करणी करणी आहे। अदा जीअं नोड़ में हथु विझी ऐं चढ़ण वारी तयारी बि हिन कई त एतिरे में उहो बादशाह गज़नबी पंहिंजी बादशाही जो सैर सफ़र कंदो कंदो उन वज़ीर जी मलात खां गुज़र जो थियुसि त ओचितो हिन गनोख बकरार ते अखि पइजी वियसि। एतिरे में बादशाह सोचियो त बणा को चोर आहे जेको मुंहिंजे वज़ीर जी मलात ते चढ़ियो थो वञे ऐं पंहिंजे हिसाब सां हिनमहिल अञा हाणे तयारी पियो थो करे। अदा हिन मथे चढ़ी हिकिड़ो हथु मटे, ॿियो हथु मटे, टियों हथु मटण वारो त बादशाह जो जंघ में हथु पइजी वियुसि। चवणु लॻो त ॼट जा पुट काॾे हेॾे लही आ।
एतिरे में यार जो पोइते ॾिठो त बादशाह ते अखि पियसि त माना की हिन खंजा तां ताक़ ई निकिरी विया। हिन सोचियो त अॼु त माना की जहिड़े गॾा जे पेट में सुबिजी वेंदुसि, हाणे छा कयां। ऐं मथे महबूब मुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे, उन सां न मिलियुमि त मतिलब ज़िंदगी में जेको बि हुयो सुकून जो, उहो त मुहारो मज़ो ई वियो हलियो। अदा लही आयो ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां चयो त केरु आहियां ऐं वज़ीर जे माना की मलात ते तुंहिंजो कहिड़ो कमु आहे ऐं तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो कानून छा आहे। आधी राति खां पोइ नर पखीअ खे इजाज़त न आहे जो मुंहिंजी बादशाही में घुमे ऐं तूं सरियाम मुंहिंजी मौजूदगी में वज़ीर जी मलात ते खाटो न पियो वञे। एतिरे में चवणु लॻुसि, बहरहाल बादशाह सलामत, जेको थियणो आहे थी वियो, बाक़ी मूंखे माना की अॼु राति मूंखे डर ॾे, बाक़ी जीअं चवंदे तीअं थींदो। बादशाह चवणु लॻुसि, पुट तूं हाणे रंगे हथों पकड़ियो वियो आहे जट जा पुट, हाणे तोखे कीअं छॾींदुमि। तोखे हिनमहिल फांसी ते मां चाढ़ाए सघां थो। तूं माना की तोखे कानून मुंहिंजी जी ख़बर हूंदे बि ऐं तूं इहो क़दम खयो आहे। अदा बादशाह हिन ते मटिजी वियो। हिन चयो त बहरहाल अॼोकी राति मूंखे छॾ, पर ही दिलि में चवणु लॻो त मुंहिंजो महबूब इंतज़ार में वेठो आहे ऐं इन सां माना की बगल ॻंढियां, बाद में भली मूंखे फांसी अचे वञे, ज़िंदगी में मज़ो त इहो त वठां न। अदा हिन बादशाह खे ॾाढा इलाज कया त माना की गज़नबी बादशाह खे त माना की अॼोकी राति सिर्फ़ु मूंखे डर ॾे, बाक़ी सुबुह भली मूंखे फांसीअ चढ़ाए छॾ, इहो तोसां वाइदो आहे। सुबुह जीअं सिजु कनी कढंदो मां तो वटि अची पुॼंदुसि, सिर्फ़ु मूंखे रातो की राति हथ कढ। एतिरे में बादशाह चयुसि, पुट माना की हिकु त तूं चोरी कई आहे, ॿियो त बहरहाल मां तोखे छॾींदुमि कोन, छो त तूं मोकिलियो थो टले पियो। त बादशाह हथ कढे त माना की मां खिसक सूरत पड़ा, ईअं कुझु बि न थींदो। ऐं बादशाह हिन खे वठी ऐं छिकण लॻो। एतिरे में हिन खे इलाज करणु लॻो बादशाह खे त मूंखे माना की अॼोकी राति सिर्फ़ु मोकल ॾे, बाक़ी सिजु न उभरंदो मां तो वटि पुॼंदुसि। अदा बादशाह चयुसि, बहरहाल तोखे मां इजाज़त ॾींदुमि, पर न मां तोखे सुञाणियां थो न कुझु बि न, सिर्फ़ु मुंहिंजी नज़रुनि में तूं हिकु चोर आहे ऐं चोर जी सज़ा मौत आहे। अगरि जे मां तोखे इजाज़त ॾींदुमि, पर तुंहिंजो को बि हिते ॼाणू सुञाणू आहे ऐं तुंहिंजी ज़िम्मेवारी ऐं तुंहिंजे मतिलबु त चवे थो त मन हिन खे मोकल ॾे, मां हिन जो ज़िम्मेवार आहियां ऐं उहो ज़मानत तुंहिंजी खणे थो, तूं भली सॼी राति इंजॉय कर, वधीक मां ॼाणियां ऐं उहो ॼाणे। अदा एतिरे में हिन खे यादि करो पियो त मुंहिंजो घर माना की वेझो ई आहे, मां पंहिंजे बाबा साईं ॾे वञा थो ऐं बाबा साईं माना की मूंखे ॾिसंदो हिन बादशाह खां माना की मूंखे इजाज़त वठी ॾींदो, रातो की राति माना की मां पंहिंजे महबूब सां मिली सुबुह मां फांसी पाण चढ़ंदुमि। अदा एतिरे में बादशाह खे चवणु लॻो, बहरहाल मुंहिंजो घर वेझो ई आहे ऐं मां पंहिंजे पीउ ॾे हलां थो, मुंहिंजो पीउ माना की मुंहिंजी ज़िम्मेवारी खणंदो ऐं पंहिंजे हिसाब सां रातो की राति मूंखे हथ कढ, सो बहरहाल मां सुबुह पंहिंजो पाण अची फांसीअ चढ़ंदुमि। बादशाह जो हल पंहिंजे पीउ ॾे हल त तुंहिंजो बहरहाल उहो जेकॾहिं ज़िम्मेवारी खणे थो ऐं तोखे छॾाए थो त बहरहाल मूंखे कोई इतराज़ कोन्हे। अदा गज़नबी बादशाह ऐं गनौख बकरार सिधो सो उन पंहिंजे पीउ वटि वठी आयुसि गनौख बकरार ऐं पंहिंजे हिसाब सां पीउ खे सॾु कयईं। अदा पीउ पंहिंजे हिसाब सां हिन खे सॾु ॾिनो, ॿाहिरि जो निकिरी आयो त ॾिठे त बणा बादशाह ऐं बादशाह सां ॿ सिपाही ऐं हिन जो पुट बि आहे। एतिरे में पंहिंजो पुट पीउ खे चवणु लॻो, बाबा साईं रातो की राति सिर्फ़ु मुंहिंजो माना की गवाह थी ऐं ज़िम्मेवार थी ऐं सुबुह साझर माना की मां पंहिंजो फांसी पाण चढ़ंदुमि, छो त मां चोरी कंदे बादशाह जी मालात सां पकड़िजी पियो आहियां, सो हाणे मूंखे माना की रातो की राति मोहनत वठी ॾे। एतिरे में हिन जो पीउ चवणु लॻो, सो ख़ुदा खां मूं अहिड़ा पुट थोरे पिनिया हुया जो गज़नबी जी बादशाहीअ में चोरी वञी कई न, सो कुझु बि थिए फांसी बि पाण चढ़ ऐं कुझु बि थिए माना की मां ज़िम्मेवार को बि न आहियां ऐं तूं मुंहिंजो पुट ई न आहे। अदा हिन खां पीउ बि फिरी वियो। एतिरे में बादशाह खे जीअं मोचड़ो हथ में हुयो, 2-3 वाए कढियईं, चई अंधा कुतीअ जा पुट, तुंहिंजो ख़ुदि पंहिंजो पीउ बि ज़िम्मेवारी नथो खणे त माना की नामे गिरामी ऐं बदनाम चोर आहे न तूं त। पंहिंजो पीउ जॾहिं तुंहिंजी गवाही नथो ॾे ऐं तुंहिंजी ज़िम्मेवारी नथो खणे त मां तोखे कीअं हथ कढंदुमि, सॼो थियो आहे छा। एतिरे में यार हिन जॾहिं पीउ जा इहे लफ़्ज़ ॿुधा त हिन जी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। हिन एतिरे में वरी अर्ज़ु कयो बादशाह खे, बादशाह सलामत, हाणे मुंहिंजो मतिलबु त अॻियां भाउ जो घर आहे, सो उन ॾे हलूं था। मुंहिंजो भाउ मुंहिंजे लाइ माना की सिर बि ॾियण लाइ तयारु आहे, उहो ज़रूरु चवंदो त माना की मां ज़िम्मेवारी खणां थो, रातो की राति सिर्फ़ु मुहनत मूंखे वठी ॾे, बाक़ी सुबुह मां पाण फांसीअ ते चढ़ंदुमि। बादशाह जो हल भाउ। अञा सिधो सऊं ही गनौख बकरार वञी पंहिंजे भाउ वटि पुॻो ऐं दरवाज़ो खड़कायईं। हिन जो भाउ निकिरी आयो। भाउ जो ॾिठो त बणा मुंहिंजो भाउ
ऐं उन सां गॾु बादशाह ऐं ॿिया कुझु वज़ीर मतिलबु त नौकर आहिनि सो पंहिंजे हिसाब सां बीठा आहिनि। अदा भाउ खां पुछिया केॾे हाल अहिवाल, एतिरे में चवणु लॻुसि सो मां गज़नबी बादशाह जी बादशाही में चोरी करणु वियो हुअमि, सो उते पकिड़िजी पियो आहियां। हाणे रातो की राति मुंहिंजी तूं ज़मानत खण, सुबुह साजर मां फांसीअ पंहिंजे पाण चढ़ंदुमि। एतिरे में भाउ चवणु लॻुसि तूं केरु आहे? हूं अॼु मतिलबु तोखे यादि घुरो आयो त मां तुंहिंजो भाउ आहियां। बाक़ी मुंहिंजियूं ॿ ॿकरियूं न कनि, इहे बि सुबुह जो न छोड़ींदो ॼट जा पुट। वरी अॼु तूं मूं में उमीद रखी आहियो त मन की मां तुंहिंजी ज़िमेवारी खणा। सो मूंखे मां ज़िमेवारी कुझु बि न खणंदुमि, जीअं वणे तीअं जी बादशाह जी कर हिनखे। छाजो मुंहिंजो भाउ आहे, अहिड़ा भाइर असां थोरे घुरियासीं जो गज़नबी बादशाह जी बादशाही में वञी चोरी कनि। जाॾे वणे ताॾे करेसि। अदा उन भाउ बि हिनखे थुको जवाबु ॾेई छॾियो। बादशाह बि वरी 3-4 हिनखे पादर छिके रखिया। अदा हाणे बादशाह जॾहिं हिनखे पादर हयां, एतिरे में हिन बि भाउ जी इहा लफ़्ज़ ॿुधा त हिनखे ॾाढो ॾुख थियो। हिन सोचियो त भणा हाणे अधु हुयो दीन दुनिया में ऐं अबो हुयो, सो उन्हनि बि मन की मुंहिंजी वार न कई, सो रेगुनाह मूंखे मोचड़ा पैदा खाराइनि, इहे उमेदूं हिननि में कोन हुयूं। अदा उन महिल बादशाह खे चई, बादशाह सलामत मूंखे राति जे पेट में मन की फांसी ॾेई छॾ, जीअं सिज न उभिरे, मां इन कम लाइ तयारु आहियां। अदा बादशाह चयो चलो ठीकु आहे, तूं जीअं चवें। अदा ॿ विखूं मन की अॻिते बादशाह हिनखे वठी हलियो त हिनखे वरी महबूब पंहिंजे यादि घुरो पियो त मन की अॼो की राति मन की रेगुनाह मां फांसीअ छो चढ़ा। इन सां बगल ॻंढिया भली पोइ फांसीअ चढ़ी हुअमि, चढ़े ओंठे ते, सो बहरहाल हाणे कीअं कयां। एतिरे में हिनखे हिकु दोस्त हुयो बकरार, उनजो हिनखे यादि घुरो पइजी वियो। एतिरे में बादशाह खे चवणो लॻो, बादशाह सलामत मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे, हिकिड़ो शख़्स आहे, अगरि जे उहो ज़िमेवारी न खणे न, इहा तलवार मन की उते उन दर ते मन खे क़तलु कयूं, हलियो अचिजांइ, मूंखे फांसी बासी ॾिए न ॾिए, सिर्फ़ु मुंहिंजो इहो हिकिड़ो अर्ज़ु अथई, सो महिरबानी कर। अदा वरी बादशाह खे न गनोख बकरार ॾाढा इलाज कया। अदा बादशाह मुतमिन थियो, चलो ठीकु आहे, भला इहे बि ॾिसूं था तुंहिंजी घाटी सरियां हिन दोस्त जी बि, सो हल त हलूं। अदा दोस्त जी नाव तां सदको वञा, सिधो सो अची दोस्त जी दरवाज़े ते पुॻो ऐं दोस्त खे दा सॾु कयईं त फलाणा हेॾे अचो। अदा हिन आवाज़ सुञातो त भणा मुआरो दोस्त गनोख बकरार पियो सॾे। अदा यकदमि पंहिंजी ज़ाल खे चईं, अगरि जे मानी आहे त मानी तयारु आहे त मानी ॾे, त दोस्त मुंहिंजो हले बुखियो आयो आहे, अले उञो आयो आहे, मानी जा 5 गिरह खई वञा, मन खाए शायदि माना छाजे करे थो सॾे, सो ख़बर न आहे, अॻिणे त बकरियूं हितो मूंखां लिखिड़े वियो आहे। अदा बादशाह जो हिन ते ज़ीपट वियो, पर हिन थोरी लेट कई त वरी बादशाह 2-3 हिनखे पादर जो वाया त वरी चवणु लॻो, अदा चईंदो न, हुन चयो अदा चवंदो अचां रुॻो 5 मिंट बि, वरी पंहिंजे हिसाब सां चई त वारो कर, हंधु तयारु कर त मन की दोस्त मुंहिंजो मथां थी सघे तकिड़ो आहे, उन सां को महिमान आहे, सो हंधु खट खणी वञा त 5 मिंट मूंसां कचहरी करण लाइ मथां आयो हुजनि, सो हुनखे तकड़ बि ॾाढी आहे, सो वारो कर। अदा हंधु ठाहिण में जो 5-10 मिंट गुज़रिया त वरी बादशाह हिनखे 4 चंबा जो वाए कढिया त वरी हिन अकल कई, अदा चईंदो ॼा मां वञा, हिन चयो 5 मिंट बि बसि मां अचां थो। एतिरे में हे यार टलण लॻो त यार मुंहिंजो दोस्त एॾो मन की बार मूंखे सॾे थो, ज़रूरु हिन सां का मजबूरी आहे। ज़ाल खे चवणु लॻो, सो बहरहाल मूंखे खट बि खणाए ऐं पंहिंजे हिसाब सां धीउ खे सॾु कयईं। हुनजी ख़ूबसूरत धीउ हुजे, उनखे सॾु कई, अमां तूं अचु मूंसां गॾु हल, मन की मुंहिंजे दोस्त ते एॾो थियूं मतिलबु त रड़ियूं थो करे, हिन सां को मसइलो आहे, अगरि जे हिन मुंहिंजे दोस्त सां अहिड़ो को मसइलो आहे, अगरि जे खून मतिलबु त करे आयो आहे, उनजो जेकॾहिं संग चटी थो पवे त मां उहो संग बि भरे ॾींदुमि। अदा पंहिंजी न्याणी वठी ऐं खट मथे ते खणी ऐं मानीअ जा 4 गिरह खणी सिधो संजी बादशाह जी नज़रानो जे पेश थियो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां ॾिठो त हिन मतिलबु त उन दोस्त त मुंहिंजे दोस्त ते मन की बादशाह हथकड़ी लॻायूं, पाण त झलियो बीठो आहे ऐं 2-3 मतिलबु त मुलाज़िम बादशाह सां गॾु। अदा हिन खट लाइ अची बादशाह सां हाली हवाले थियो त बाबा छा ॻाल्हि आहे ऐं छा मसइलो आहे। एतिरे में पंहिंजे दोस्त खे बि ॾिठे त मन की हिन जे अखियुनि मां बि ॻोड़ा नार वहनि पिया, छो त हू पंहिंजे हिसाब सां भाइरनि ॾांहुं नाउमीद थी मोटी आयो हुजे। एतिरे में बादशाह हिन खां सॼी ॻाल्हि करे ॿुधी त बाबा हिनखे मूं चोरी कंदे पंहिंजी बादशाही में पकिड़े विधो आहे, सो हिन चवे थो त मूंखे रातो की राति मुंहुं न तॾे, सुबुह मां फांसी पाण चढ़ंदुमि। बादशाह खे चवणु लॻो, जीअं वणे तीअं दोस्त कर, हिन जो ज़िम्मेवार मां आहियां, अगरि जे ही मन की सुबुह न बि अचे न, मां मुंहिंजा बच्चा मुंहिंजो घर सभु कुझु हिन जे मथां कुर्बान आहे। ही मन की मुंहिंजे लाइ अहम हिस्सो आहे, सो जीअं चवे थो तीअं कर, तूं बादशाह सलामत जिथे बि चवई हिन जी आख़िरी ख़्वाहिश पूरी कर। अगरि जे हिन खे तूं फांसी ॾियण थो चाहीं
हिन जे बदिरां पहिरियां मुंहिंजे घर जे बचनि खे फांसी ॾे, बाद में हिन खे फांसी ॾे। जेको बि गुनाह आहे तूं बहरहाल तूं पहिरियां जांचा कई गुनाह कहिड़ो कयो आहे, तूं के पकतो आहे, इहो सिर्फ़ु मूंखे ॿुधाए। अगरि जे हिन जे गुनाह में कुझु अहिड़ो को शरीक गुनाह आहे, अगरि जो काशे हिन मां रंगे हथों पकड़ी आहे, काशे हिन खे हथ में ॾिठी अथई, सो मुंहिंजा बचा ऐं मुंहिंजो सिर सभु बादशाह तुंहिंजे हवाले आहे, जीअं दिलि कढाई। बादशाह चवणु लॻो त भाउ मुंहिंजो वज़ीर जी मालात तव्हां हिन खे नोड़ पकड़े मथे चढ़ंदे हिन खे पकड़े विधो आहे। सो ही चोर आहे मुंहिंजो ऐं मुंहिंजी बादशाह में रंगे हथे माना कि मूं ख़ुदि पकड़ियो आहे। अगरि जेको मुलाज़िम नौकर पकड़ पकड़ियां सो मां हुनजी ॻाल्हि ते एतबार न कयां। सो बहरहाल मां कोन छॾींदुसि ऐं हिन खे फांसीअ चाढ़णो ई चाढ़णो आहे। ऐं हिकु त मुंहिंजो हिकु कानून जी भञकड़ी बि कई आहे, छो त आधी राति खां पोइ मन की कंहिं नर पके की मुंहिंजी बादशाह में इजाज़त न आहे त ही छो पियो वञे, ऐं इजाज़त न हुई हिन घुमियो त कॾहिं कोन, ही माना कि डायरेक्टली वज़ीर जी मालात ते चढ़ियो पियो वञे। आख़िर राज़ छा आहे, राज़ में नथो ॿुधाए। एतिरे में चवणु लॻो त मां कुझु बि नथो ॿुधाइणु चाहियां, सिर्फ़ु मूंखे दोस्त खे चवणु लॻो त रातो की राति बादशाह खां मोहनत वठी ॾे, सुबुह साजिर माना कि बादशाह मूंखे क़तल करे फांसीअ चाढ़े कुझु बि करे सो मां तयारु आहियां। अदा हाणे दोस्त हुन खां पुछा करणु लॻो, अगरि अहिड़ी का ॻाल्हि तकलीफ़ वग़ैरह आहे तोसां, जो तोसां मजबूरी आहे 5 रुपयनि जी पैसनि जी केतिरी बि आहे, सो मां तोखे ॾियां थो, सो बहरहाल तूं मूंसां सिधी ॻाल्हि कर, तोसां मसइलो छा आहे। हिन दोस्त सां बि का ॻाल्हि न कई त बहरहाल को वज़ीर जी धीउ सां मुंहिंजो मसइलो आहे कंटेक आहे, सो उन लाइ त मां मरां पियो। अदा एतिरे में बादशाह बि परेशान थी वियो। बादशाह खे हुन चयो त बाबा हाणे ही मुंहिंजो दोस्त आयो आहे, हिकु त आधी राति जो मोड़ी आयो आहे, सो मां हिन खे पंहिंजे हिसाब सां हथ न कढंदुमि। अगरि जे का बि चटी वग़ैरह पवे थी सो हीअ मुंहिंजी न्याणी बादशाह तुंहिंजे बिले आहे, जेके वणे तंहिंखे वञी पणाए ॾे, जा मूंखे क़तल करे त मुंहिंजो सिर तुंहिंजे हवाले आहे, बाक़ी मां दोस्त तोखे न खणी ॾींदुमि, मतिलबु त वठण वञणु ॾींदोमांसि। अदा बादशाह माना कि हिन ॾिठो त बादशाह त माना कि हिन खे पीउ बि माना कि पंहिंजे निधड़को करे मुंहिंजे हवाले कयो, भाउ बि हिन खे निधड़को करे मुंहिंजे हवाले कयो। आख़िरी दोस्त आहे जेको पंहिंजा बचा ॾियण लाइ हिन लाइ तयारु आहे ऐं पंहिंजो सिर बि हिन खां नथो प्यारो करे। बादशाह हिन जी हिमत ऐं ज़रूरत ॾिसी बादशाह चवणु लॻो त बहरहाल त मूंखे ख़बर न आहे त हिन चोरी कहिड़े लाइ बादशाह वज़ीर जी माना कि मलात जी तरफ़ वधियो, इहा ख़बर न आहे, पर हाणे मुंहिंजी हिकु अखि खुले थी त हिन में माना कि के दाणा आहिनि जो तूं हिन जे करे माना कि पंहिंजी जान ऐं पंहिंजा बचा क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। एतिरे में बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलाम त हिन में वॾो हिकिड़ो राज़ आहे, इहो जे मां अगरि तोखे ॿुधाईंदुमि सो बहरहाल तूं हिकु त हिन खे दुश्मन कई वेठो आहे ऐं ॿियो मारण लाइ तूं तयारु आहे, सो मां तोखे राज़ ॿुधाए बि छा कयां। तूं जॾहिं कॾहिं मारणु थो चाहें सो हाणे हिकिड़ी जान तोखे न, पर मुंहिंजी जान तोखे ॾियणी पवंदी, वठणी पवंदी। अदा बादशाह चवणु लॻो त बहरहाल मां हिन खे बचकींदुसि, अगरि जे हिन जी तूं खूबी ॿुधाईंदी, हिन बकरार में तूं ॾिठो छा आहे। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत जे करे अगरि हिन बकरार जे बारे में कुझु ॿुधणु थो चाहें सो मां तोखे ॿुधायां थो। एतिरे में चवणु लॻो त मां कंहिं वक़्त में नामी गिरामी चोर हुयुसि, एतिरो चोर हुयुसि त माना कि का बि चोरी मुंहिंजे हथ मां न वेंदी हुई। एतिरो माना कि चोरी हूंदियूं हुयूं जो जिथां दिलि कढंदी हुई न, उतां मां एतिरा खज़ाना चोराए ईंदो हुउमि जो हुननि जेके कंहिं मुलाज़िमत छॾ पर बादशाह जे मलाइकनि खे बि न ख़बर पवंदी, अहिड़ा अहिड़ा मां खज़ाना चोराए ईंदो हुउमि। कुदरतन बादशाह हिकिड़े वक़्तु मां खज़ाना चोराईंदो हुउमि डेली जे हिसाब सां, माना कि मुंहिंजो पेशो थी वियो। सुबुह सां वञा माना कि सुबुह सां वञी मतिलबु चारो तरफ़ फेरी ॾेई ऐं राति ते प्लान ठाहे ऐं वञी चोरी करे अचां। माना कि मां ईअं बादशाह हुन जी खंदियूं खणी ॾिनियूं, एतिरो हुन खज़ाने मां माल ढोयो जो बेहंद। ऐं बादशाह खे ख़बर पइजे त मुंहिंजे मतिलबु त खज़ाने में खाटो लॻे थो, सो पंहिंजे हिसाब सां सॼे मुल्क में ऐलान करे छॾियईं ऐं चौकीदार वधाइणु चालू कयईं ऐं रक़म एतिरी चौकीदारनि खे ॾियणु लॻो जो सॼी राति माना कि सुजाग रहो, चोरीअ खां माना कि मुंहिंजो माल बचायो, सो जेतिरा पैसा चओ तेतिरा ॾींदोमांइ। एतिरे में ही जेको बकरार आहे जंहिंजे बारे में पुछा थो करे, इन्हनि जा पीउ मां बहरहाल ग़रीब हुया, बकरियुनि जा 4-5 कन हुयनि, सो पंहिंजे वॾे भाउ हिन खे चयो सो बकरियूं मां 2-3 ॾींहं चारियां थो, सो बादशाह वटि सुठी रोज़ी आहे, सो 4 ॾींहं तूं माना कि इन तां कमु करे। अदा हाणे 5 रुपयनि जे लालच कंहिंखे नथी खपे, सो पंहिंजा नंढड़ा मासूम बचा ही त पंहिंजे देश खे छॾ पर पराए देश में बि हलिया था वञनि, अले केतिरा साल पंहिंजे पीउ माउ खां जुदा, छो त इहा 5 रुपयनि जी लालच आहे असांखे। अदा एतिरे में ही पंहिंजे हिसाब सां उन बादशाह वटि वञी नौकर थी मुलाज़िम बीठो, तॾहिं बादशाह पंहिंजे हिसाब सां 500 रुपया दीनार महीनो ॾिए पियो ऐं एतिरो माना कि कंहिं वटि बि रक़म न हुई।
अदा ही पंहिंजे हिसाब सां वञी बादशाह वटि मुलाज़िम बीठो ऐं पंहिंजे हिसाब सां चपे चपे ते मुलाज़िम ऐं चौकीदार बीठल हुजनि। ऐं मुंहिंजो बि माना की सख़्तु इरादो थी बीठो त बादशाह जी चोरी करणी आहे, भले बादशाह माना की ज़ोर लॻाइण त लॻाए। एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां फुल तयारी करे छॾी, चारो तरफ़ माना की अखि फेरायमि, छा हले थो, छा चले थो ऐं छा थिए थो। एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे ओसो पासो ॾेई जीअं कुंड ॾांहुं ही बीठो हुयो, सो उन कुंड ॾांहुं मां आतारे आतारे घिरी वयुसि। मां अंदरि घिरी त वयुसि ऐं पंहिंजे हिसाब सां जेतिरो खज़ानो मूंखे खणणो हुयो मां पंहिंजे हिसाब सां खयो। खणी मां निकिरण वारो थियुसि त हिन जी मूं ते अखि पइजी वई। ही मुंहिंजे अॻियां अॼु बीह रहियो। ही अॻियां जो बीह रहियो त माना की मूंखे पक ई त हाणे मां जॾहिं पकड़िजी वियुसि त हिन जे अॻियां माना की मुलाज़िम घणा आहिनि, सो मूंखे मारे छॾींदा। एतिरे में मां चवणु लॻोमांसि, सुबहाल हाणे मूंखे न मार, बाक़ी जीअं तूं चवें तीअं थींदो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां मज़ूर बीठल आहियां ऐं मां तोखे के छॾींदुमि। ऐं एतिरे में हीउ रड़ करण वारो, एतिरे मां चवणु लॻोमांसि, दोस्त मूं ते थोरो कर, हिलो कुझु कर तूं वञणु ॾे, वरी मां न लड़ंदुमि। जंहिं महिल हिनखे मूं पंहिंजे हिसाब सां लफ़्ज़नि मां दोस्त करे चयो त ही उन महिल हेठि कंध करे भालो उछले ऐं चवणु लॻो त बहरहाल तोखे मां अॼु पकड़ायां, छो त तूं चोर आहे ऐं बादशाह असांखे इन चोर पकड़ण लाइ जी पैसा ॾिए पियो एतिरा, ऐं इन हिसाब सां मां बीठो आहियां ऐं तूं पंहिंजे हिसाब सां हिन महिल चोर आहे ऐं मूंखे दोस्त तूं ॻोठियो आहे। हाणे तूं मूंखे दोस्त ॻोठियो आहे, सो मूंखे मुलाज़िम नथो लॻे त मां पंहिंजे दोस्त सां गद्दारी करे ऐं बादशाह जे अॻियां पकड़ायां। दोस्ती मूंखे माना की वधीक अज़ीज़ आहे ऐं नौकिरी त बहरहाल अचणी वञणी आहे, ₹5 जी मूंखे लालच कोन्हे का। एतिरे में हिन चयो त बहरहाल वञिणो अथई, तूं भली वञी सघे थो, तुंहिंजो रस्तो खुलियो पियो आहे, बसि तूं मुंहिंजे लाइ त अलाए छा अहमियत रखीं थो। अदा दोस्ती जो तूं लक़ब ॾिनो आहे, इन चई ऐं मूंखे हिन रस्तो पंहिंजे तरफ़ां ॾेई छॾियो त माना की तूं हलियो वञ। बादशाह सलामत, मां पंहिंजे हिसाब सां जेतिरो खज़ानो खणणो हुयो चोरी करे अॼु मुंहिंजो जिथे ही घर आहे मां हिते ई रहंदो हुयुमि, हिते ई रहणु लॻुमि अचे पंहिंजे हिसाब सां। तॾहिं हिनखे मां ॼाणू सुञाणू कोन हुयुसि ऐं पंहिंजे हिसाब सां अदा बादशाह खे माना की पेरा खणण लॻा। सुबुह ते माना की ख़बर पवंदा चोरी थी वई आहे ऐं बादशाह जांचा जूचा कई त कहिड़े पासे ॾांहुं माना की चोर किरास करे चोरी करे वियो आहे। ओचितो बादशाह खे माना की हिन जे पासे ॾांहुं उन पेर मिलिया ऐं सबूत मिलियो ऐं हिनखे पंहिंजे हिसाब सां बादशाह जी दरबार में पेश कयो वियो। अदा सॼो अवाम माना की बादशाह जी दरबार में वेठो हुजे ऐं बादशाह हिन खां ला धड़क पुछा कई त माना की ही चोर जेको चोरी करे वियो ऐं निकितो बि तुंहिंजे पासे ॾों आहे ऐं आयो बि तुंहिंजे पासे ॾों आहे, इहो तूं ॾिठो या वाइठो ऐं तूं किथे हुएं? तूं मुंहिंजी खां मज़ूरी थो वठें, जेकी माना की पैसा कंहिं वक़्तु बि नथा मिलनि, उहे मां तव्हांखे ॿीण थो ॾियां ऐं इन कम लाइ थो ॾियां त माना ही चोर पकड़िजे। बाक़ी तूं कहिड़े निंड पीअं नशनि में छा मसइलो हुयो? एतिरे में बादशाह खे हिन ॻाल्हि करे ॿुधाई त बहरहाल मां हुनखे छॾे ॾिनो, छो त हुन मूंखे दोस्तीअ जो लक़ब ॾिनो। दोस्तीअ जो लक़ब बादशाह सलामत वॾो आहे, सो दोस्तीअ जे करे मूं हुनखे इजाज़त ॾिनी। हू मुंहिंजे अखियुनि आॾो ऐं मुंहिंजी नक जे आॾो किरास ते वेंदो रहियो ऐं मूं हथ सां इजाज़त हुनखे ॾेई छॾी। एतिरे में बादशाह हिनखे ॾाढी कावड़ आई, बादशाह जी माना की बादशाह खे हिन ते कावड़ ॾाढी आई। अदा बादशाह यकदमि हिनखे पंहिंजे हिसाब सां क़ैद में मतिलबु त गिरफ़्त में आंदो ऐं पंहिंजे हिसाब सां कानून सख़्तु करे छॾी त माना की अहिड़ो गुस्ताख़ ऐं जेको मुंहिंजे अॻियां ज़बान हलाए थो ऐं मुंहिंजे चोर खे इजाज़त ॾिनी अथई। एतिरे में पंहिंजे हिसाब सां कानून अहिड़ो त बादशाह ऐलान करे सॼो सॼे मुल्क में त माना फलाणो चौकीदार ऐं फलाणे नाले वारो जीअं चोर खे छॾियो आहे, सो मां हुनखे फांसी ॾियण वारो आहियां सभु फलाणे टेम। एतिरे में हुन बाज़ार में मां जो गुज़र थियो त इहो जो मां लफ़्ज़ ॿुधा त माना की सिपाहियुनि खां त माना मुंहिंजो दोस्त पकड़िजी वियो ऐं मुंहिंजे करे हुनखे फांसी अचण वारी आहे ऐं मां पंहिंजे हिसाब सां पहलवान ऐं दलेर हुयुसि, सो वञी पंहिंजे हिसाब सां चोरी चोरी हेॾां होॾां, छो त चोरी जो मूंखे हुनुरु हुयो, हिनखे आधी राति उन जेल मां हिनखे कढी आयुसि। कढी ऐं पंहिंजे हिसाब सां हिन बशी में छॾियोमांसि। पोइ हिन मूंसां वाकुफ़त कई ऐं पंहिंजे हिसाब सां सॼो माना की ॻाल्हि तेर पितर कयईं ऐं पंहिंजे हिसाब सां मूंखे चईं हाणे तूं गंज दुनिया गॾु कई आहे, सो इहो चोरीअ जो कमु भलो न आहे, सुठो न आहे, सो हाणे मुंहिंजो हे हथ धोइण थी ॿाहूं थो ॿुधाए, सो ॿिए वारे माना की चोरी न कजांइ ऐं पंहिंजे हिसाब सां सुकून जी ज़िंदगी कट तूं हिते ऐं हिते वेठो हुंज।
सो हिन मुंहिंजी पंहिंजे हिसाब सां जान बचाई ऐं मां बि हिन जी जान बचाई। माना कि हिन खां वधीक दुनिया में को बि दोस्त न आहे। माना कि हिन लाइ मुंहिंजो लाइ मतिलबु त हिन सभु कुझु कयो आहे। सो मां हिन लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहियां कि बादशाह सलामत मुंहिंजो सिर वठे, मुंहिंजे बचनि जो वठे। सो हिन जे मथां कुर्बान आहे। भले हिननि जे माउ पीउ जे लाइ ही आम इंसान गनोख बकरार आहे। माना कि हिनखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, पर हिनखे इहा इंसानियत जी ख़बर आहे त दोस्ती छा थींदी आहे ऐं इंसानियत छा थींदी आहे। हीअ माना कि एम माण्हू आहे मुंहिंजे लाइ। अदा बादशाह हिननि जी ॻाल्हि ॿुधी त हिननि खे माना कि बादशाह चयो त बरकार तूं जेकी ॻाल्हि कई आहे सो मूंखे सम्झ में बि आई ऐं मां हिन ॻाल्हि ते तवजो बि कयां थो। वाक़ई बि तुंहिंजो दोस्त वफ़ादार आहे ऐं दोस्तीअ लाइ माना कि हीउ सिर ॾियण वारो आहे। सो बरल पर हिननि जो पंहिंजा क़दुरु न कयो। सो तूं क़दुरु कयो ऐं तुंहिंजी दोस्तीअ खे मां सलाम थो कयां, हिन जी दोस्तीअ खे बि मां सलाम थो कयां। सो बरल हाणे हिन खां इहो मक़सदु मूंखां ज़रूरु पुछा करे ॾे त आख़िर ही गनोख बकरार चाहे छा पियो ऐं मुंहिंजी मालात ते ही चढ़ियो छाजे करे। ऐं आख़िर जे ही राज़ नथो ॿुधाए सो मजबूरन मूंखे एक्शन खणणो थो पए, हिनखे फांसी ॾियणी थी पवे। एतिरे में दोस्त पंहिंजे हिसाब सां दोस्त खे साइड ते वठी ऐं हिनखे तेर पितर पुछा करण लॻो त बेली हिकु त तुंहिंजी इज़त जो सुवाल बि आहे, ॿियो त मुंहिंजी इज़त जो सुवाल बि आहे। अगरि जे बादशाह खे राज़ नथो ॿुधाए ऐं मूंखे त बरल ॿुधाए त मां कुझु न कुझु सोचे ऐं तुंहिंजी बादशाह मां जान छॾायां। एतिरे में दोस्त जॾहिं हिनखे अदब जा हथ ॿधी ऐं दोस्तीअ जो लक़ब ॾेई ऐं दोस्त खां वाइदो वठी ऐं हुन चयो त भला हाणे तूं नथो मुड़े त हीअ ॻाल्हि मां हेतिरी आहे। सो वज़ीर जी धीउ ते मूं आशिक़ थी पियो आहियां ऐं हूअ बि मूं ते मरे थी। सो हाणे मां राति उन सां मुलाक़ात लाइ वञी रहियो हुअमि त बादशाह मूंखे पकिड़े विधो। सो हाणे मां इन बाबति मां फाथल आहियां ऐं पंहिंजे दिलबर सां मूंखे कहिड़ी बि हालत में मिलणो आहे, भले मूंखे फांसी अची वञे सो मां इहो कमु कंदुमि। एतिरे में जॾहिं दोस्त खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं त दोस्त खे सम्झ में ॻाल्हि ऐं दिमाग़ खुली पियो ऐं सिधो सो बादशाह खे चयईं त बादशाह सलामत सो बहरहाल हाणे हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे सो हू न की मन की वज़ीर तुंहिंजी जी सां मन की धीउ सां मुहबत थी वई आहे ऐं उनजे बाबति ही चढ़ी वियो, छो त हीअ रुॻो सिर्फ़ु न पर हूअ बि मुहबत करे थी। इन बाबति हुनखे घुरायो। सो हाणे जेकॾहिं हीउ ज़िम्मेवार आहे त वज़ीर जी धीउ बि ज़िम्मेवार आहे। अगरि जे तूं हिनखे फांसी चाढ़ाईं थो त वज़ीर जी धीउ खे फांसी चाढ़, छो त उहा पंहिंजे हिसाब सां नोड़ हिनखे उछले ॾिनो ऐं हिन नोड़ जे ज़रिए मथे चढ़ी पियो वञे। हाणे तूं ई बादशाह फ़ैसिलो कर असल में ॾुहारी केरु आहे, वज़ीर जी धीउ ऐं हिन ॿिन्हिनि खे सज़ा ॾिए त भली तूं सज़ा ॾेई सघें थो। ऐं बादशाह चयुसि बहरहाल मां हिनखे पंहिंजे हिसाब सां वतियूं थो वञा ऐं तोखे बि माना कि जेकॾहिं हिन जी सही सलामती चाहें थो त सुबुह मां वज़ीर पंहिंजे खे घुराईंदुमि ऐं वज़ीर जेकी सलाह ॾिनी त मां बाबति पोइ हिन जी वज़ीर जी धीउ सां शादी कराईंदुमि। बहरहाल मां हिन खे पाण सां वती वेंदुमि। एतिरे में त हिन पंहिंजे हिसाब सां चयो त मां हिन सां गॾु हलंदुसि, भले जीअं बि जेल में हणे। अदा बादशाह सिधो सो ॿिन्हिनि खे वठी ऐं हिकु जेल खाने में हणी छॾियो। एतिरे में हू दोस्त हुयो बकरार गनोख जेको हुयो सो पंहिंजे दोस्त सचे ते चिड़ी वियो त बहरहाल तूं ग़लति कयो। बादशाह वाइदनि इकरारनि जा ख़िलाफ़ थी विया ऐं तोखे बि मन की हिन में सारणो पइजी वियो, मां त उएं बि मरां हा। सो त तूं खामखा पंहिंजी मुंहिंजे करे ज़िंदगी छो बर्बाद करे छॾी। बादशाह ज़रूरु मूंखे ज़िंदा न छॾींदो ऐं बादशाह ख़ुदि पकिड़े विधो। एतिरे में चवणु लॻो न बादशाह खे मूं ॾिठो त बादशाह माना की असांजी ॻाल्हि ॿुधी असां ते मुतमिन आहे, सो ज़रूरु का न का असांजे लाइ सोचींदो। अदा उहो बकरार हिनखे बार बार चए पियो त मन की मुंहिंजे करे तूं छाजे लाइ फांसी थो चढ़े। अदा वज़ीर घुराए बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे चयो त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे ऐं पंहिंजी धीउ खां पुछा कर त छा गनोख बकरार खे हू पसंदि करे थी। अगरि जे हूअ नथी पसंदि करे ऐं हूअ इनकार थी करे त गनोख बकरार हिनमहिल मुंहिंजे क़ैद में आहे, मां हुनखे फांसी बि चढ़ाए सघां थो। अगरि जे तुंहिंजी धीउ हुनजे नाले हिकिड़ो लफ़्ज़ बि चवे थी त मन की हू मूंखे पसंदि आहे त मां हुनखे कोन मतिलबु त क़तलु कंदुसि ऐं तुंहिंजी धीउ मन हुनखे परणाए ॾींदुमि, इहो मुंहिंजो शर्त आहे। अदा वज़ीर सां गॾु हिकु मुलाज़िम हिन बादशाह ख़ासि मोकिलियो त मन खे ज़ोर ज़बरदस्ती ते मन की छोकिरीअ खां न कर कराए सो तूं गॾियो वञेसि। अदा बादशाह हिनखे मुलाज़िम गॾे ॾिनो सिधो सो वज़ीर ऐं उहो मुलाज़िम सिधो सो उन शहज़ादी जी वेझो आया जेकी वज़ीर जी धीउ हुई। उन खां हिन गनोख बकरार जे बाबति पुछा कई त राति गनोख बकरार असांजी मलात जे ॿाहिरां पकड़ियो वियो आहे ऐं सिधो सो मनी बादशाह क़ैद में हुयो आहे। हाणे बादशाह तुंहिंजे नाले तो चवे त मन की तोसां मुहबत थो करे, अगरि जे तूं इनकार थी करें
हुन सां मोहबत जी त पोइ हुनखे फांसी अचे सघे थी। अगरि जे तूं हा थी करे त बहरहाल पोइ त कमु ख़राबु थो थिए। एतिरे में जॾहिं हुनखे ख़बर पई त भला कि मुंहिंजो महबूब मुंहिंजे सिर जे करे मुंहिंजे करे पकड़ियो वियो आहे। एतिरे में सया सलामत चवणु लॻी पीउ खे त बाबा साईं, मां हिन सां सची मोहबत थी कयां ऐं हिनखे मूं ई घुरायो आहे। इहो बेगुनाह आहे, हिनखे फांसीअ खां बचाए। अदा एतिरे में वज़ीर जी धीउ ज़ारो ज़ार रोअण लॻी। एतिरे में वज़ीर ॾिठो त भणा हीउ त वॾो कमु लॻो पियो आहे ऐं हिन बाबति त मूंखे को मालूमात ई कोन हुई। एतिरे में शहज़ादी माना कि वज़ीर जी धीउ हुन सां सची मोहबत करे पई। अदा एतिरे में बादशाह सां सॼी उन मुलाज़िम बि ॻाल्हि कई ऐं वज़ीर बि ॻाल्हि करे पेश कई त माना कि सची ॻाल्हि आहे, मुंहिंजी धीउ बि हुनखे दिलां चाहे थी ऐं हू गनोख बकरार बि चाहे थो। अदा बादशाह यकदमि उन्हनि ॿिन्हिनि खे दोस्त खे घुराए ऐं गनोख बकरा खे घुराए ऐं सॼी बशी में ऐलान करे छॾी त वज़ीर जी धीउ जो मां रिश्तो ऐं पंहिंजे हिसाब सां हिन गनोख बकरार खे शादी थो कराए। अदा धूम धाम सां पंहिंजे हिसाब सां उन गनोख बकरार जी उन वज़ीर जी धीउ सां शादी थी वई ऐं कञरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं ऐं पंहिंजे हिसाब सां धूम धाम सां काज हले पियो। हिकिड़ियूं देगियूं लहनि पियूं, ॿियूं चढ़नि पियूं। अदा हिकिड़ा त माना कि असां जहिड़ा कम वारा वटि सठ हुजे न सो शमाना ॿ चकर हयासीं सो हवाए ज़ोरी खयूं पियो वञे। अदा जॾहिं गनोख बकरार जी वज़ीर जी धीउ सां शादी थी ऐं पंहिंजे हिसाब सां रहणु लॻो त एतिरे में पीउ खे ऐं उन भाउ खे ख़बर पई त असांजो भाउ माना कि वज़ीर जी धीउ सां शादी कई आहे ऐं पंहिंजे हिसाब सां हिनमहिल माना कि वज़ीर जो ॼाटो थी वियो आहे। माना कि सुठी मिल्कियत आहे वज़ीर वटि ऐं माना कि उनजो खेर खाओ थी वियो आहे। अदा भाइर ऐं पीउ सिधो सो उन बादशाह ऐं उनजी साॻियो इज़हार कंदा माना कि असांजो भाउ आहे ऐं पीउ चवणु लॻो त मुंहिंजो पुटु आहे। एतिरे में बादशाह चवणु लॻो त बहरहाल पहिरियां ही तव्हां ॾे कीअं आयो ऐं तव्हांखे केॾा इलाज कयईं। तव्हां बहरहाल हिनजी हिकु बि माना कि न ॿुधी ऐं सुको जवाबु ॾेई छॾियो आहे। सो बहरहाल जे माफ़ु करेव ते बि ही अथव ऐं न माफ़ु करेव ते बि ही अथव। अदा भाउ ऐं पीउ खे शर्मिंदो ॾिसी हुननि खे कुझु बि न कुछो। सो बहरहाल तव्हां बादशाह खां डिघो सो तव्हांजी का बि ग़लती न आहे, सो मूं तव्हांखे माफ़ु कयो। अदा भाइर ऐं पीअर पंहिंजे हिसाब सां वरी सीने लॻी आहे। बाक़ी हुनजो दोस्त जेको हुयो सो एॾो ख़ुशि थियो जो जंहिंजी ख़ुशीअ जो ठिकाणो न आहे। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणे ते पुॻी। उमेद था कयूं दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। ऐं दुआउनि में यादि रखिजो, क़ुर्बान अली कलोड़ खे अलाह निगहबान ऐं कमेंटनि में लाज़मी कहाणी जो सुवाल जवाबु कजो, छो त जेको कमेंट कंदो सो मां वीडियो में लाज़मी रखंदोमांसि।